लाहौर हाई कोर्ट इमरान खान के नव केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। तहरीक इंसाफ़ चेयरमैन पारां दाख़िल हिफ़ाज़ती ज़मानत की दरख़्वास्त ते जस्टिस तारिक सलीम शेख और जस्टिस फारूक हैदर ते ॿधल बेरुखनी बेंच ॿुधणी कई। अदालत पारां इमरान खान ख़िलाफ़ दाख़िल 4 केसनि में 27 मार्च और इस्लामाबाद में दहशत गर्दी एक्ट तहत दाख़िल 5 केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत 24 मार्च ताईं मंज़ूर कई वई। इमरान खान की क़ाफ़िले की सूरत में लाहौर हाई कोर्ट पेशी। संदसि चवण है त हुन जे मथां क़ातिलानो हमलो थी चुको है। वो कानून की हुक्मरानी ते यकीन रखे थो। एतरा केस दाख़िल कया विया आहिनि जो सम्झ में नथो अचे। एक ज़मानत वठूं था त ॿिए केस में फाथा पिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट तुशाखाना केस में इमरान खान के गिरफ़्तार न करण जो हुक्म ॾेई छॾियो। तुशाखाना केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट मुअत्तल। रज़ाकारानी पेशीअ जो PTI चेयरमैन जो हलफ़नामो तस्लीम। इमरान खान के सुभाणे अदालती वक़्त दौरान ट्रायल कोर्ट में पेश थियण जो हुक्म। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त PTI सरबराह के सुभाणे अदालत में पेश थियण जो मौक़ो ॾिनो वञे। अदालत के वक़्त दौरान ही पेशी थिए। ईअं न थिए जो सुभाणे शाम 6 लॻे अदालत वञे। जमा पाक में वेठल शख्स कारकुनन के रियासती इदारनि के खिलाफ भड़काए रहियो आहे। जमा पाक में पाबंदी मंडल तंज़ीम के कारकुनन के पनाह ॾिनी वई आहे। PTI सियासी न पर अस्करी जमायत आहे। उनखे पाबंदी मंडल तंज़ीम तौर डील कयो वञे। नवाज़ लीग की सीनियर नायब सदर और चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण है त अदालत इमरान खान के घुराए रही है त पेश थी तोखे केर गिरफ़्तार न कंदो। पाकिस्तान की हर बीमारी की जड़ इमरान खान आहे। रियासत खेस पकड़ण चाहे त 5 मिनटन का वधिक जो कम नाहे। कराची में पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठ डिजिटल आदमशुमारी के हवाले से ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस नून लीग JUI STP काफ लीग ANP और बियन पार्टियों की शिरकत। अड़ी आदमशुमारी चाहियूं था जैसे कंहिंखे भी एतराज़ न हुजण घुर्जे। सिंध के वरे वज़ीर मुराद अली शाह जो APC के खिताब। वज़ीर आज़म के ख़त लिखी आदमशुमारी 1 साल लाए मुलतवी कराई वञे। STP सरबराह डॉक्टर कादिर मकसी सिंध सरकार के तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवण आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत आदमशुमारी मुलतवी न करे त सिंध सरकार साणनि कंहिं क़िस्म जो को सहकार न करे। डिजिटल आदमशुमारी धारियनि की आबादकारी महांगाई बदअमनी और करप्शन खिलाफ सखर खां निकतल SUP जो सिंध मार्च मलीर के गुलशन हदीद वारे इलाइक़े में पहुंची वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के अॻवाननि कारकुननि ऐं गुलशन हदीद वासिन पारां क़ाफ़िले की शानदार आजियां गुल वर्खा कया विया। सिंध यूनाइटेड पार्टी जो मार्च 19 मार्च ते कराची प्रेस क्लब पहुंचंदो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह की PTI चेयरमैन ते तनक़ीद। संदसि चवण है त इमरान खान अकेलो लाडलो आहे जेको गिरफ़्तारी पंहिंजे शर्त ते ॾियणु चाहे थो। शाह महमूद कुरैशी ॿुधाए त जॾहिं शहीद बेनज़ीर भुट्टो के मुशर्रफ गिरफ़्तार करायो हो त उहो कहिड़ो शर्त खणी वियो हो। हैरत आहे त शाह महमूद कुरैशी IG पंजाब वटि इमरान खान की इम्कानी गिरफ़्तारी जा शर्त तय करण वियो हो। शाह महमूद कुरैशीअ खे मौजूदा या अॻूणी लीडरशिप की बहादुरी ऐं हौसले जो अंदाज़ो त थी वियो हूंदो। इमरान खान के भी रेमन डेविस जो इंसाफ मिली रहियो आहे। एजेंट जा मालिक हाणे पंहिंजे एजेंट की सार संभाल के लिए अॻिते अची रहिया आहिनि। IG पंजाब और चीफ सेक्रेटरी पंजाब से मामला तय थी विया आहिनि। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त अचर के बदिरां सूमर के ॾींहं ते लाहौर में जलसो कयो वेंदो। जलसे के लिए 5 ॾींहं पहिरियां इंतज़ामिया के आगाह कयो वेंदो।